अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक 2 सां गॾु मां आहियां सोहराब सूमरो। नाज़रीन, टिपिकल टॉक में तव्हांखे जीअं त ख़बर आहे त मुख़्तलिफ़ कैरेक्टर्स ईंदा आहिनि मुआशरे जा जिन जो तव्हांजी ज़िंदगीअ ते सिधी या अणसिधी तरह असरु पवंदो आहे। अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो ज़बरदस्त कैरेक्टर आयो आहे जेको तक़रीबन हर पाकिस्तानी आहे, मुहिब वतन पाकिस्तानी अॼु असां सां गॾु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह कुझु वक़्तु अॻु जेका पाक भारत छिकताण हुई, जेको जंग जी सूरत हाल हुई, अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जी फ़ौज असांखे साबित करे ॾेखारियो त असां दुनिया जी बहितरीनु फ़ौज आहियूं जेका दुश्मन सां मुआॾो अटकाए सघूं था कॾहिं बि कहिड़े बि वक़्तु। सो असांखे पंहिंजी फ़ौज ते नाज़ आहे ऐं अॼु असां वटि हिकिड़ो मुहिब वतन पाकिस्तानी आयो आहे। उन सां हाल अहिवाल कंदासीं, इन जंग जे पस मंज़र जे बारे में ॻाल्हाईंदासीं त इहा छो लॻी, छा करे। हूअं त दुनिया खे ख़बर आहे त सॼी इहा पाड़ेसरी मुल्क जी हरकत हुई, हरूभरू अॻबराई कई, हुन अॻराई कई, जंहिंजे नतीजे में हुन पोइ वरी मुंहुं तोड़ हुनखे जवाब बि मिलियो। त साईं मुहिब वतन पाकिस्तानी साहिब, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, वरी महिरबानी। तव्हां पाकिस्तान जिंदाबाद ज़िंदाबाद, वॾी महिरबानी। तारीख़ हीउ साईं केरु आहे तव्हां सां गॾु? ही असांजो माण्हू आहे, तव्हांजो माण्हू? ही असांजो माण्हू आहे, इहे सभु असांजा माण्हू आहियूं, सभु पाण में आहियूं, सभई भाइर आहियूं। अच्छा अच्छा। ऐं ईअं ई पंहिंजे जेको आहे मुल्क जी दिफ़ा करणी आहे, पंहिंजे मुल्क जो ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजे वतन हैफ़ तनी होम शालती साईं चयो हुयो, हैफ़ तनी होम वतन जनी विसारियो, वतन जन विसारियो, वतन सां मोहबत। सभ खां पहिरियां पंहिंजो घरु, शहर, सूबो ऐं पोइ पूरो मुल्क, बिल्कुलु पंहिंजी जान निछावर करणी आहे पंहिंजनि माण्हुनि लाइ, पंहिंजे वतन जे लाइ। छा था वतन वतन आहे। जेको कुझु अरसो अॻु जॾहिं इहा जंग जी शुरूआति थी, जंग जो माहौल थियो, माण्हुनि में ख़ौफ़ हिरास हुयो, त इन जो थोरो पस मंज़र में वेंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांजे मुल्क पूरे पाकिस्तान में यकीन करे हे छा आहे, छा बाडी आहे, बाडी छा कुझु न बचियो आहे? हिनखे ख़ौफ़ थियणु घुरिजे आहे न? कंहिंखे ख़ौफ़ न हुयो। अच्छा, हिते तुंहिंजा कैमरामैन बीठा आहिनि, मां अगरि सभिनी खां पुछां, इवन तोखां पुछां कसम ॾेई, तोखे ख़ौफ़ हुयो? कुझु बि न साईं। मां त हुन ॾींहुं असां स्टेज ड्रामा कंदा पिया त ख़ुशि। इन में साबित छा थी वियो त असांजी जेकी पाकिस्तानी क़ौम आहे उहा हिकिड़ी सोभर, मोतबर, बासलाहियत ऐं फ़ैसिले खे तके तोरे करण वारी क़ौम आहे। हुनखे पंहिंजी फ़ौज ते एतमाद हुयो त असांजा जेके मुहाफ़िज़ आहिनि उहे बाक़ाइदे असांजी हिफ़ाज़त कंदा, इन करे माण्हू टेंशन वठनि न पिया। सदको हुया तुंहिंजे नाले तो। पर पोइ बि कुझु बॉर्डर एरियाज़ में कुझु ख़ौफ़ हिरास हुयो ऐं कुझु नुक़सान वग़ैरह थियो, हुन बारे में छा चवंदो? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, जॾहिं दुश्मन खे तव्हां कॾहिं बि कमज़ोर न सम्झो, दुश्मन खे तव्हां पाण खां वधीक सम्झो, तॾहिं तव्हां ताक़तवर थींदव। जॾहिं तव्हां हुनखे ॾिसो था दुश्मन जे करे शींहुं आहे त तव्हां बबर शींहुं थी अचो। जॾहिं बबर शींहुं थींदव न, शेर थी डबल या हाथी जेॾा मथे अञा थींदो त तव्हांखे दुश्मन हेतिरो लॻंदो। त असांजी जेकी ताक़त, असांजी कुवत पूरी दुनिया खे ख़बर पइजी वई त असां उहा क़ौम, भली मां पंहिंजे सॻे भाउ सां विढ़ियल हुजां, पर हिन क़ौमी मुआज़ में असां गॾु आहियूं। हा, माना पाण में जेके जहिड़ा अंदरूनी जहिड़ा आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हूंदा, बिल्कुलु उहे हलंदा रहंदा। उहे भले हलनि, उहो त हाणे घर में ॿ थांव हूंदा, हीअं गॾाईंदे ठाको न थींदो ठशांग, पर पोइ पाण में ठही बि वेंदा आहिनि पूरी। पोइ साॻा थांव वरी साॻे तव्हां दस्तरखान ते रखंदा हो, उन में भाॼियूं मानियूं खाईंदा हो वेही करे। पर जेकॾहिं ॿाहिरियों मुल्क को अगरि दख़ल अंदाज़ी करे थो त को बि दुश्मन, कहिड़ो बि मुल्क, असांजे मुल्क जे मां मट न भाया महबूब जे, कहिड़ो बि मुल्क हुजे। बिल्कुलु। तव्हां मुख़्तलिफ़ दुनिया में ॿियनि मुल्कनि में बि विया आहियो? पूरी दुनिया में विया आहियूं। यकीन करे जॾहिं पंहिंजी सरज़मीन ते लहंदा आहियूं त दिलि चवंदी आहे त हीअं धरतीअ खे चुमी ॾिजे, ख़ुशी थींदी आहे, वॾी ख़ुशी थींदी आहे त वतन वतन आहे। हिते तव्हां हर माण्हू पंहिंजे वतन में ईअं हूंदो, उतां जा बाशिंदा ईअं हूंदा जीअं असां पंहिंजे वतन में आज़ादु आहियूं। असां वटि अञा कुझु वधीक आज़ादी आहे, तमामु घणी आज़ादी खां वधीक छुड़वागी आहे। छुड़वागी कीअं? माना हिन ॾे इशारो करे तव्हां चयो? मिसाल हिकिड़ो, कुझु बि करे का ॻाल्हि ई कोन्हे का, जेसिते तोणी को एॾी ख़तरनाक हरकत न करे जंहिंमें हिन ते FIR न कढिजी वञे, बाक़ी इंजॉय कंदो अचे। इन जे लाइ असांजी जेकी फ़ौज आहे उहा एॾी मोतबर फ़ौज आहे, यकीन करे पूरी दुनिया जा माण्हू असांजी फ़ौज खे सलाम पेश कंदा आहिनि। हिन जी सलाहियत, हिन जी ताक़त, कुवत, ईमान ऐं क़ाइद मोहम्मद अली जना जेको असांजो सिंध जो बाशिंदो हुयो, ठठे झिरकनि में ॼायो, बिल्कुलु, ऐं पोइ कराची में हुन परवरिश पाती, पढ़ियो, ॿाहिरि बि पढ़ियो, सिंध मदरसतुल इस्लाम में पढ़ियो, हाणे बि आहे कॉलेज यूनिवर्सिटी थी। इहो क़ाइदे मज़ाक़ कोन्हे, चोक लॻल ते हिकिड़ो उन में वरी नक्शो थी दुनिया जो, उन जी भर में सिंध मदरसा
न न साईं ग्लोब आहे उहो त उते दाऊद इंजीनियरिंग कॉलेज आहे उहा न हुनजे परे सिंध मदरसतुल इस्लाम हेॾे आहे साईं न्यू चालीहे पासे ॾे उहा बि आहे पर हू बि हुनजी शाख आहे दाऊद हेॾो आहे कैंपस हूंदी हेॾो हा हेॾो उहा इस्लामिया कॉलेज आहे इस्लामिया त मसइलो इहो आहे जो असांजो क़ाइद मोहम्मद अली जना सिंध जो पाकिस्तान लाइ करारदाद सिंध पेश कई हा पाकिस्तान सम्झो असां ठाहियो आहे असांजे अबे जो असांजे पीउ जो आहे त पाकिस्तान लाइ असां जान ॾींदासीं न पंहिंजी पाकिस्तान ज़िंदाबाद अहमदाबाद अच्छा साईं नारो जॾहिं खणो दिलि सां हणो पाक फौज ज़िंदाबाद ज़िंदाबाद छा जज़्बा हुया उन वक़्तु तव्हांजा जॾहिं इहे हमला थियनि पिया जज़्बे जॾहिं जज़्बे जी ॻाल्हि कंदे त पोइ मूंखे हिकु ई कलाम यादि है जज़्बा जनू तो हिम्मत ना जुस्तजू जो करे वो छुए आसमान तो बिल्कुलु डिश डिश आसमान खे छुयो ऐं कभी पूरी ना भूल दुनिया मञियो त जेको असांजी एयरफोर्स आहे ख़ासि करे उन्हनि खे पूरी दुनिया मञियो त नंबर 1 पायलट आहिनि जेके दुश्मन जे घर में घिरी करे तबाही करे वरी गाज़ी थी मोटी बि आया त इन में छा था सम्झो जेके असां उन्हनि जा 2-3 राफेल बि किरायासीं त उहो राफेल हू त मञनि कोन था राफेल मूंखे सम्झ में न आयो राफेल हिन वांगुरु हो कमज़ोर अरे मार थोरो राफेल मार मार राफेल किच 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 मख मारे छॾी हल ईअं मारे हुननि ॻाल्हि इहा आहे मसइलो इहो आहे त तूं भली हथियार तो वटि हलो ईअं क्लेशन मूंखे बि हुजे मूंखे बि रॉकेट लॉन्चर हुजे हलाइणु न ईंदो त कहिड़े कम जो तजुर्बेकार माण्हू त वटि हूंदा असांजी जेको आहे अलाह हयाती ॾे असांजी आर्मी खे उहा तजुर्बेकार बासलाहियत आर्मी आहे अच्छा हिते साईं शराफ़ी ॻोठ जे वेझो बि को ड्रोन वग़ैरह किरियो हुयो जेसि ताईं पुलिस पहुचे त साईं माण्हुनि खणी उहो कबाड़ में विकिणी छॾियो पुटु ड्रोन ई हुया जो हर को माण्हू पाकिस्तान बि 300 खनि उॾारे छॾिया होॾो बि एतिरा ई उॾरिया रेंज मां जॾहिं निकिरी वियो तव्हांजे हथ मां निकिरी वियो पोइ किथे वञी किरे हुनजो कंट्रोल न हूंदो आहे ड्रोन में हूंदी आहे हिकिड़ी कैमरा हिकिड़ो नंढिड़ो गोलो लॻल हूंदो आहे रॉकेट जेतिरो जेतिरो हेतिरी हद में नुक़सानु करे सघे थो वधि में वधि मारे बि नथो सघे ज़ख़्मी करे सघे थो उनजो हूंदो आहे कमु छा नक्शा इहे फ़राहम करणु लोकेशन फ़राहम करणु अॻे खे रेंज मां निकिरी वियो त ख़तमु आहे सही उनजी रेंज हूंदी आहे कुझु 40 किलोमीटर 50 किलोमीटर सही उन खां अॻिते वियो त पोइ त जिते वञी किरे पाकिस्तान ज़िंदाबाद ज़िंदाबाद यकीन करे पहिरियां खे निंड न ईंदी अच्छा हिन जंग खां पोइ हाणे निंड कंदो आहे हाणे हथी खाओ असां हाणे कुझु चऊं अच्छा बैन अवी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त ॿाहिरनि मुल्कनि जो ॿिनि मुल्कनि जो कहिड़ो किरदारु रहियो हिन जंगबंदी में सभ खां पहिरियां असांजो माना ईअं सॻो भाउ ॼण पीउ जो पुटु उहो चाइना जंहिं तव्हां सां निशाने पाए उहो त सुठो दोस्त बि आहे पुराणो दोस्त आहे न सर असांजो पुराणो दोस्त आहे हालांकि हिते असांजा चाइनीज़ भाइर ईंदा आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो घणा वीचारा गुज़ारे बि विया पर इहो हाणे उन्हनि खे असां पाण तहफ़ुज़ ॾींदासीं हर हिकु माण्हू पाकिस्तानी जो फ़र्ज़ु आहे असां चाइनीज़ भाइर अचनि हिते कारोबार कनि उनखे तहफ़ुज़ ॾियो उन्हनि सां गॾु कमु कयो कनि बि था हिते ऐं थरकोल में सिखो कमु कनि था ऐं सिखो बि थरकोल में बि कमु कनि था उन्हनि सां सिखो उन्हनि खां तजुर्बो हासिलु कयो उन्हनि जी ॿोली सिखो ताकी तव्हां बि सुभाणे जेकॾहिं चाइना वञो त तव्हांखे फ़र्क़ु न महसूसु थिए त भाउ पाकिस्तान असां त हिते इहो बि ॾिठो आहे त कुझु चाइनीज़ आहिनि जेके सिंधी बि सिखी विया आहिनि बिल्कुलु सिंधी बि ॻाल्हाईंदा बिल्कुलु उहे जॾहिं ॻाल्हाइनि था त तव्हांखे चाइना सिखण लाइ भरो आहे तव्हां बि सिखो ताकी तरक़ी करे सघो चाइना असांजो भाउ सॻो भाउ चाचे जो पुटु वॾे चाचे जो उहो असांजो माना उन अहिड़ो किरदारु अदा कयो जो निशा शाना बशाना हलियो असां सां गॾु तुर्की जे बारे में छा चवंदो तुर्की असांजो माना सौटी सौट आहे अच्छा रिश्तनि में जेकॾहिं चवां उहो बि असांजो भाउ आहे सम्झो तुर्की बि असांजो इस्लामी मुल्क भलो मुल्क जंहिं पाकिस्तान सां हर मुआज़ ते साथ ॾिनो आहे ॾुखे वक़्त में बि सुखे वक़्त में बि तुर्की जेको सदर आहे चाचो रजब तैयब अर्दगान तैयब उर्दगान साहिब खे सलाम पेश था कयूं उहो मोहबत आहे उहो उन सां उन्हनि जी हर कंहिं माण्हू सां मोहबत आहे हर मुल्क सां इस्लामी मुल्क सां मोहबत कंदो आहे हूअं बि ऐं ईअं ई पाकिस्तान चाइना सां बि मोहबत कंदो आहे ईअं तुर्की सां बि मोहबत कंदो आहे सऊदी अरब जे हवाले सऊदी अरब माना असांजो हिकिड़ो सम्झो त इज़त वारो मुल्क आहे असां ॿुधायो काबो क़िबलो हुते आहे त मदीना मुनव्वरा बिस्मिल्लाह रहमान रहीम मदीनो पाक आहे मको पाक आहे उन्हनि जे करे हुननि जी इज़त वरी असां वटि ईअं आहे जीअं मथे ते पग सऊदी जो उहो असांजे लाइ इज़त आहे असांजे लाइ सर जा ताज आहिनि उनखां पोइ आज़रबाईजान
उन जी बि असांजे मथां जेकी आहे सो वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो नंढो मुल्क थी करे उन चयो त असां पाकिस्तान जा साथी आहियूं, हिमायती आहियूं, असां हिन सां गॾु आहियूं हर महाज़ ते। त आज़रबाईजान बि घुमी अचो वञी ज़रूरु। सही सही। अच्छा साईं, पाड़ेसरी मुल्क जी ॻाल्हि कंदासीं, छो उहो ईअं माना असां ते इल्ज़ाम हणंदो आहे त तव्हांजे तरफ़ खां दहशतगर्दी थी थिए, तव्हांजे तरफ़ खां आतंकवादी था अचनि? मूंखे सम्झ में नथो अचे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, उन्हनि जी पहिरियों त असां मश्करी कंदा आहियूं न, मूंखे हुननि जी जेकी सीरियस मीडिया आहे न, जेकी न्यूज़ एंकर न्यूज़, मूंखे उहे मश्करा लॻा। उते मां ॾिसां पियो गामू आहे, को ॾिसां पियो त सोराब आहे, को ॾिसां पियो अलीगुल आहे, को ॾिसां पियो त साईं असगर खोसो आहे। मूंखे उन्हनि जे एंकरनि में नज़र पिया अचनि, का फज़ीलत बेगम जहिड़ी बि नज़र पई अचे उते। अच्छा, ऐं थोरो तफ़सील सां हिन ते ॻाल्हायूं था। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, नाज़रीन शॉर्ट पाकिस्तान जिंदाबाद। ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, मोटूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। खुशी आहे यार, खुशी आहे, यकीन करे। टिपिकल टॉक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली का टिपिकल टॉक 2 में अॼु असां वटि मुहिब वतन पाकिस्तानी आयल आहिनि ऐं ॻाल्हि ॿोलण सां जारी आहे। ऐं ब्रेक में वञण खां पहिरियां तव्हां थोरो तफ़सीली असांखे ॿुधायो पिया जी त इहो कीअं थियो, छा थियो? सर ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, उन जी मीडिया माना कंहिं बि मुल्क खे बसि ख़तमु करे छॾियो, बसि केरु न बचे, बसि असां मरी वञूं, तव्हां बचियल हुजो, बसि। कूड़ माना कूड़ धड़ाधड़ पिया ॻाल्हायो। कूड़ी मीडिया दुनिया जी। तव्हां ॾिसंदो गूगल में, तव्हां सर्च कयो, हाणे सर्च करो गूगल में, तव्हांखे लिखियलु नज़र ईंदो त माना स्टूपिड मीडिया। अच्छा, इन्हनि एतिरे ताईं चई छॾियो त लाहौर में जेका हितां बंदरगाह आहे उहा बि तबाह करे छॾी। लाहौर में कहिड़ी बंदरगाह आहे? थुकागिरी मुंहं में, तुंहिंजे मुंहं में थुकागिरी। लाहौर में काथे समुंड आहे? पाकिस्तान जिंदाबाद। त सर माना एॾी बेवकूफ़ी उन्हनि कनि पिया। माना तव्हां केॾी ख़बर वरी ई न। उन्हनि जे जेको आहे सो उन्हनि जे वज़ीर आज़म जो बि लिखिजी अचे थो, स्टूपिड दुनिया जो, ऐं स्टूपिड जेको आहे सो मीडिया दुनिया जी। माना केॾी वॾी ॻाल्हि आहे जो पाड़ेसरी मुल्क लाइ इहो लिखिजी अचे। ऐं असांजो गूगल में लिखंदो त बहितरीन आर्मी पाकिस्तान, बहितरीन जेको आहे सो मैनेजमेंट, बहितरीन जेको आहे सो आवाम, ऐं जिन जेको आहे सो हिकिड़ो बुर्दबारी जो मुज़ाहिरो कयो। बुर्दबारी आहे न साईं, ॿियो महिमान नवाज़ी में बि भला असां ॾिसो था चांहि पीआरे करे वापसि करे था छॾियो उन्हनि खे। ॾिस यार, यादि कंदो रहंदो अॼु ताईं। चांहि इन करे पीआरीसीं जो उन्हनि जो वज़ीर आज़म पहिरियां चांहि विकिणंदो हुयो प्लेटफॉर्म ते। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे। सही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, बदतमीज़ माण्हू तव्हांजी इहे इन मुल्क जा पाड़ेसरी जा बदतमीज़ माण्हू, नंढा वॾा बदतमीज़, आम शहरी बदतमीज़ आहिनि। छाजे करे जो मीडिया ते वेही जेकी उहो आम माण्हू जेको ॻाल्हाए पियो, असांजो को बि माण्हू ईअं न चयो हूंदो त हिन पाड़ेसरी मुल्क खे बर्बादु कयो, तबाह कयो। बाबा इंसान रहनि था, उते बि इंसान आहिनि, हिते बि इंसान आहिनि। भली मज़हब अलॻि आहे पर इंसान आहे। सभु असां ख़ुदा जी। मुस्लमान त उते बि आहिनि, उते बि आहिनि, पर ॿिया बि जेके हिंदू बि आहिनि असांजा, जेके हिते रहनि था, उहे असांजा ॿाहिरि न आहिनि। असां उनजी इज़त न कंदा आहियूं। सभिनी जी असां इज़त आहे। इंसान जेको आहे, अलाह आदम जी ज़ात जेकी आहे, उहे सभु भाइरूं पाण में असां। बाक़ी मज़हब असांजा अलॻि अलॻि आहिनि, हर मज़हब जो एतिराम आहे। पर हीअ चवणु त हिन मुल्क खे तबाह कयो, हिन खे बर्बादु कयो, बसि हिते कीड़ा मकोड़ा। दहशतगर्दी त इहा आहे न। मूंखे यकीन करे मां मूंखे एॾी खिल वरिती जो एॾी कॾहिं मूंखे रंगीले साहिब जी फिल्मनि ते खिल न वरिती, कॾहिं एॾी मूंखे चार्ली चपलनि जी फिल्म ते न वरिती, जहिड़ी हिन पाड़ेसरी मुल्क जी जेकी मीडिया हुई एॾी मश्करी पिए करे, हीअं भॼ कुते वांगुरु, हीअं भॼ। ॾिसो न, मतिलबु न्यूज़ चैनल आहिनि जेके माना जिन ते माण्हू एतमाद करे सघे थो, उहे बि इहे कूड़ ॻाल्हाइनि एॾियूं। छा बचियो हुनखे? छा सम्झ में आयो त बसि ईअं असां वरी चिपटी सां मरोड़े ईंदासीं। हाणे ख़बर पइजी वञे न केॾी बेइज़ती थी अथनि, पूरे मुल्क में हड़तालूं थी हल। असां वटि ख़ुशियूं आहिनि, असां वटि जशन आहिनि, जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। असां वटि नारा ऐं ख़ुशियूं आहिनि, हुते हड़तालूं आहिनि। अच्छा, इन में जेको डोनाल्ड ट्रंप जे बारे में तव्हां ॿुधायो, जेको उन हिकिड़ो किरदारु अदा कयो, उन चयो त सीज़ फायर कयो, ख़तमु कयो सभु कुझु। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ट्रंप साहब जे बारे में छा चवंदो? ट्रंप साहब जे बारे में मां इहा ॻाल्हि कंदुमि, ट्रंप साहब बि हिकिड़ो खिलाड़ी आहे। सही आहे? खिलाड़ी छा जो आहे? छा जो आहे? बॉक्सिंग जो, रेसलिंग जो खिलाड़ी आहे। पोइ हुनखे हिन ते बि बिज़नेसमैन बि आहे। हे मुल्क ॿई जेके आहिनि वॾा बिज़नेस पॉइंट सां तमामु वॾी लेवल जा मुल्क आहिनि। असांजो हीउ माण्हू राजमानी न हूंदी आहे हिनखे, पर फ़ोन ॾिसंदेसि त आई फ़ोन हूंदसि। हीअ छा
हिन जी ज़ाल खे बि आईफोन हूंदी, काॾों न आंदी इहा ख़बर न आहे। माना पाण मानी न खाईंदा पर पैकेज ज़रूरु कराईंदा। पैकेज ज़रूरु कराईंदा, उन ख़बर आहे कंप्रोमाइज़ नो। जींस जी पैंट पाईंदो, शर्ट पाईंदो, चश्मो पाईंदो, नो कंप्रोमाइज़, शेव कंदो, सुठा सुठा परफ्यूम हणंदो। हुन ख़बर आहे त हे माण्हू कंप्रोमाइज़ न करण वारा आहिनि। अंग्रेज़ खे छा आहे, चडी पाए बि निकिरी वियो, न बि पाए तॾहिं बि निकिरी तड़ो न कहीं बि ख़ैरु आहे, किथे वञी स्विमिंग पूल में कंदो वञी। असांजो माण्हू रोज़ु तयारु थी, साबुण बि हिते खपे, तेल बि हिते खपे, सही हिते जेको आहे शैम्पू बि हिते खपे, सुरमो बि हिते खपे, ऐं मेकअप बि हर हिते खपे। अतर बि हणी करे ॿाहिरि निकिरंदो परफ्यूम वग़ैरह। उन ख़बर आहे त हे मुल्क इहे जो पाण में विढ़िया त असांजो छा थींदो। त ट्रम्प साहिबु हाणे जेको कतर आयो साईं, कतर जे दौरे ते हेॾे ओर ते न पियो अचे। पहिरियां हुन सऊदी अरब साहिब जो जेको वज़ीर ख़ारजा हो उहो मोकिलियो इंडिया, उते हुनखे चयईं बाबा तव्हां पाकिस्तान सां न पुॼंदव, इहो त वॾी ग़लती कई आहे। उन्हनि खे सम्झ, हुनखे थोरो दिमाग़ में वेठी, चइबो हुनखे बि हाणे न कर न, उहो त असांखे मारे थो। हितो त हुन हिकिड़ो हुयो, हितो त पए हलियो न सॼी राति। नारो न आहे पाकिस्तान ज़िंदाबाद, नारो न आहे सही ॾिस। त मसइलो इहो आहे, हितो पियो हलियो न कमु, कमु हलियो, रुकण जो नालो ई न हुयो, रुकण जो नालो न हो। आख़िर छा ॿुधायां, हाणे छा तादाद ॿुधायां, इहो हाणे ॿुधायूं नथा त वरी ॿीहर न को वरी इहो थिए। त मसइलो इहो आहे जो हुनजो हाणे दाणियूं निकिरी वियूं, सफ़ा हीअं नारो न आहे पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद। त सर इते हुन चवंदा, हुनखे सम्झायो, हुनखे रोकाइण सां हथु कढियासीं। थियो ईअं छा, मां नंढे लाइ पंहिंजी ज़िक्र करे पोइ वरी होॾे अचां थो। मां नंढो हूंदो हुउमि जॾहिं मुंहिंजी वालदा गुज़ारे वई, त मामे जा पुट हूंदा 4-5, पोइ उहे छा कंदा, मूंखे कुटींदा। अच्छा, कुटींदा मूंखे। हाणे मां थियुमि छोरो ॿार, जीअं ॿार विढ़ंदा आहिनि पाण में, पराए दर ते रहियल आहे, छोरो ॿार जीअं ॿार विढ़ंदा आहिनि, कुटनि बि मूंखे। ऐं वरी पीउ खे दान ॾियणो वञी माउ खे, त असां सां हे विढ़ियो आहे, रोअन पाण, रोअण हाणे हे विढ़ियो आहे, असां सां हे विढ़ियो आहे, वरी उहे बि मूंखे कुटनि। असांजे पाड़ोसी मुल्क कयो ईअं, पाण ई पंहिंजे मथां हमिलो कराए, पंहिंजा माण्हू माराए। हाणे असां असांजा उहो विढ़ियो आहे, असांजा फिलाड़ विढ़ियो आहे, अची जवाज़ ठाहे करे पंहिंजी पब्लिक खे मछराए करे हमिलो करे वधई। छा कयईं, जॾहिं को सबूत बि न हुयो, सबूत ई न हुयो। असांजो त बार बार मुल्क घुरे पियो न, सबूत ॾे बाबा, सबूत ॾे, सबूत ॾे, त असां उनजो अज़ालो कंदासीं। सबूत ई तो वटि कोन्हे, तूं ईअं चाचे जो मुल्क ॾिठो जा बसि हमिलो करे ॾियणो आहे, तुंहिंजे पीउ जो घरु हुयो। उनखां पोइ अचो ट्रम्प ते जेको कतर जो दौरो बि कयो, हा, त पोइ उन ग़लती जो नतीजो खाधो। छा था सम्झो, हेॾे दौरो कंदो पाकिस्तान जो या इंडिया जो? हुन इहो चयो आहे त जॾहिं सऊदी अरब आयो, उनखां पोइ कतर आयो, कतर हिते मुआदा कीअं हो, हुन इहो चयो आहे त पाकिस्तान ऐं पाड़ोसी मुल्क जे ॿिन्ही माण्हुनि खे मां हिकिड़ी मेज़ ते विहारे ऐं मानी खाराईंदुमि, मंझंदि वारी। उते घुराए या पाण हिते ईंदो? पाण अचे या किथे कंहिं अरब मुल्क में बि घुराए सघे थो। अञा हिते आहे, सही, ओस पास में आहे। अच्छा, जीअं त हुन शाम तां बि पाबंदियूं हटाए छॾियूं। जीअं त ट्रम्प खे ख़बर पइजी वई त मुस्लमान जेको आहे न, मर्द मरी वेंदो, हार न मारी। पाकिस्तान ज़िंदाबाद, हिते मां चवणो आहे, नारो छो न आहे, पर हिन ख़बर पइजी वई हिते हणणो आहे नारो। त हुन ख़बर आहे त हिन जो आख़िरी बच्चो बि जहिड़ो हूंदो विढ़ंदो रहंदो, हार न आहे मञणी। छो जो असांखे ईमान आहे असां ते, असां ईमान इहो हिन जे लाइ असांखे इहो ईमान आहे त शहादत असांजे लाइ ॼण मुक़दर आहे, हिकिड़ो एज़ाज़ आहे वॾो, आहे बिल्कुलु, शहादत वॾो रुतबो आहे, वॾो रुतबो आहे। इन जे करे मुस्लमान जेको पैदा थियो आहे उहो शहीद थियण लाइ थियो आहे। इन जे लाइ जेको आहे हुनखे ख़बर आहे त तव्हां हिकु मुहिब वतन पाकिस्तानी, जेकॾहिं अलाह न करे कोई अहिड़ो ॾींहुं अची वञे, तव्हां पंहिंजी जान ॾींदे बि देरि न कंदो पाकिस्तान जे लाइ? बच्चा हाज़िर आहिनि असांजा। तव्हां पाण हाज़िर न आहियो? असां बि हाज़िर आहियूं। अच्छा, पाकिस्तान ज़िंदाबाद, इते नारो हणणो हो। अच्छा, छा मतिलबु करे सघो था तव्हां पाकिस्तान जे लाइ? ॾिसो, पाकिस्तान जे लाइ असां जान ॾियण त बाद जी ॻाल्हि थी वई, हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि थी वई न सफ़ा। उनखां पहिरियां कहिड़ी कहिड़ी ख़िदमत करे सघो था? ख़िदमत इहा था करे सघूं त जीअं असांजा नौजवान जेके जवान आहिनि, आर्मी जा हुजनि या सिविल हुजनि, जेकॾहिं माज़ ते बीठा आहिनि विढ़ण लाइ,
उन्हनि जी ख़िदमत करणी आहे। जेकॾहिं असां हथियार नथा खणी सघूं, ख़िदमत बैकग्राउंड में कहिड़ी करणी आहे, ओसिते ताणी रसाई, उन्हनि खे खाद खुराक, उन्हनि ताईं जेको आहे सो असुलो, उन्हनि ताईं हर शइ पुॼाइणी आहे। जीअं पाक आर्मी सम्झे, ॿियो मुतहद थी वञूं, पंहिंजा झगड़ा बगड़ा ख़तमु करे असां पंहिंजे मुल्क सां गॾु बीह रहूं, ॿाहिरि आर्मी सां गॾु बीहूं, त ईअं आर्मी सम्झे त असांजा भाइर, असांजा चाचा मामा, असांजा अबू अम्मा, असांजा भाइर, असांजा वतन वारा असां सां गॾु आहिनि, ऐं पोइ ताक़त हूंदी आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद। अच्छा, इहो त थी वियो साईं ॿाहिरियों मुल्कनि जी जेको दुश्मनी थिए थी। जी, अंदरूनी जेके दुश्मन वेठा आहिनि पाकिस्तान जे, जेके अंदर में वेठा आहिनि, जेके पाकिस्तान खे खोखलो कनि था, उन्हनि खे छा कंदा? उन्हनि खे वाइको थियणु घुरिजे। उनखे वाखो कंदव? वाइको कंदासीं, बिल्कुलु कंदासीं। भाई तव्हां शायदि ब्रेक वठंदव छा? ब्रेक वठंदासीं। अच्छा, तव्हां खां पुछूं था त उनखे कीअं वाखो कजे, ऐं ॿाहिरियुनि दुश्मन सां असां मुंहुं ॾेई था वञूं, अंदरनि जे दुश्मन सां कीअं मुंहुं ॾियणो आहे। त पाकिस्तान ज़िंदाबाद। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था, ब्रेक खां पोइ। टिपिकल टाक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली का टिपिकल टाक 2 में असां वटि पाकिस्तानी मुहिब वतन आयो आहे। ऐं ब्रेक में वञण खां पहिरियां हीउ ॿुधाए पियो त ॿाहिरियों दुश्मन सां त असां मुंहुं ॾेई था वञूं, असांजी पाक फ़ौज आहे हुनखे मुंहुं ॾिए थी। जेके अंदरूनी असांजा दुश्मन वेठा आहिनि पाकिस्तान में रही करे बि, जेके करप्शन कनि था ऐं पाकिस्तान खे खोखलो कनि था, उन्हनि जे बारे में छा चवंदव? उन्हनि खे कीअं ख़तमु कजे? तव्हां चओ त उन्हनि खे वाखो करिणो पवंदो असांखे। जी, वाखो कीअं कजे उन्हनि खे? वाइको उन्हनि कीअं कबो? जेके बि करप्शन कनि था पिया, उन्हनि खे वाइको कयो, ऐं उन्हनि खे वाइको करे उन्हनि खे जेको आहे सो आवाम उहे बि हिकिड़े क़िस्म जा दुश्मन ई थिया न पाकिस्तान, जेके पाकिस्तान जे करंगे जी हॾी खे ऐं मईशत खे नुक़सानु पहुचाइनि था, करप्शन कनि था, जंहिंसां पोइ वरी पाकिस्तान जो नालो ॿाहिरि बदनाम बि थिए। जी जी, त अहिड़नि अनसरनि खे ॻोल्हणु खपे। जीअं मां चवां थो त जीअं असांजे पाकिस्तान जो मोराल बुलंद थियो आहे हाणे दौर में, ईअं ई सॼनि इदारनि खे मिली करे, जंहिंमें पाक आर्मी जो किरदारु वधि में वधि हुजणु खपे, मिली करे हर कंहिंखे पंहिंजा हक़, हर कंहिंखे पंहिंजा उहो पंहिंजी लिमिट में हर को रहे। जेकॾहिं ही मूंसां विढ़ंदो, छो विढ़ियो? हरूभरू त न विढ़ंदो, चरियो आहे ज़ाहिर मान जो कुझु कयो हूंदो, हिन जो नुक़सानु कयो हूंदो, या जो हक़ु खाधो। सुधारा त आणणु खपनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि, हाणे बॉर्डर ते अमन अमान थी वियो, अंदरि असां वटि शहरनि में अमन अमान न आहे। कंदकोट में ॾिसो तव्हां केॾी हालत लॻी पई आहे, उते जेको धाड़ियलनि हालत कई आहे माण्हुनि सां, आम माण्हुनि सां, ख़ासि करे हिंदू बिरादरी सां, उन्हनि खे उते रहणु नथो ॾिनो वञे, ऐं उन्हनि खे भत्ते जे लाइ पर्चियूं थियूं अचनि, या उनखे अॻवा करे था वञनि। आख़िर उहे तव्हां लड़ण ते मजबूर थी विया आहिनि। कंदकोट शहर सॼो ख़ाली थी वियो आहे। त हाणे अंदरूनी दुश्मननि खां कीअं विढ़जे, उन्हनि खे कीअं ख़तमु कजे? इन में इहो आहे साईं, इन में उते जेके पहिरियों कमु त फोर्स जो आहे, जंहिंमें फोर्स असांजी जेकी आहे उहा पुलिस आहे या रेंजर आहे, इहो सभु खां वधीक इन्हनि जो कमु आहे। त इहे उन्हनि माण्हुनि खे वाइको करे उन्हनि खे ॿधाइनि। केरु उन्हनि जी जड़ आहे, पहिरियों त उन जड़ खे पकड़नि, इन्हनि जो पाथाड़ीदार केरु आहे, मुख्य केरु आहे, मुख्य केरु आहे, सरपरस्ती केरु थो करे, सरपरस्ती केरु थो उनखे पकड़े, ऐं इहे सॼा माण्हू क्लियर थी वेंदा। उन खां पोइ उन माण्हू खे पकड़नि, सज़ाऊं ॾियनि, ताकी जीअं असांजो मुल्क पहिरियां हूंदो हुयो, अॼु खां 25 साल पहिरियां उन हुन में हले। ऐं जीअं त हिन वक़्तु असांजो मोराल चढ़ियो आहे, त इहो पाक आर्मी, रेंजर, पुलिस मिली करे, एजेंसी मिली करे, हिकु त असांजी पहिरियों त सिंध में अमन थिए, सॼो इहो धाड़ियलनि खां क्लियर थी वञे, पोइ सही पाणी वाणी हक़ु हक़ आहे की इहे बि सभु क्लियर थी वञनि, सभु मिलनि, हिक ॿिए खे मज़ो हुजे, ख़ुशियूं हुजनि। पोइ नारो न आहे पाकिस्तान ज़िंदाबाद, नारे हणण जो मज़ो बि आहे, जीअं हाणे हणूं था ख़ुशी में, पाक आर्मी ज़िंदाबाद। माना तव्हां पंहिंजी हथुल इम्कान कोशिशि कंदव, जारी रहंदव त जेके अंदरि में असांजा दुश्मन वेठा आहिनि उन्हनि खे ख़तमु कजे, उन्हनि खे वाखो कजे। त उनजे लाइ तव्हांजो चवणु आहे त सभिनी खे मिली करे किरदारु अदा करिणो पवंदो, हर माण्हू खे। अॼु खां शुरू कयो, बाबा मां करप्शन न कंदुमि ऐं न करणु ॾींदुसि। पंहिंजे घर खां शुरूआत कजे, न दूंगा न लूंगा। ईअं ईअं तव्हांजो डॉक्टर बि इहे आहे। तव्हां पंहिंजे डॉक्टर खे जेको आहे सो, हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो पए त मुंहिंजे भाउ ज़िंदगी में नकुली दवा न लिखी आहे, डॉक्टर हुयो। इवन इहो आख़िर हुनखे हिकिड़े गवर्नमेंट इदारे में हुनखे ॾिनऊं त तूं हितां जो मालिक आहे ऐं हिननि ते सही बि कर। हुन बीमारी जो बहानो करे त मुंहिंजो गुर्दो ख़राबु आहे, त डॉक्टरनि जो वास्तो हूंदो आहे न, MS जो, मुंहिंजो गुर्दो जेको आहे ऑपरेशन आहे, मां 2 महीननि जे लाइ आख़िर भॼी वियो, माण्हुनि ते सही न कयईं,
ॿुधे त इहो कीअं ख़तमु थिए इहो? त हाणे ॿुधाए त इन शइ खे ख़तमु करिणो आहे, छो जो हुन पंहिंजो इनिशिएटिव वरितो हिकिड़े डॉक्टर त मूंखे इहो न करणी आहे, हाणे छो जो साईं हुनखे इन ते 6 करोड़ बि मिलनि पिया माना पंहिंजे पाण खे किरदारु अदा करिणो पवंदो हर पाकिस्तानी खे। हर पाकिस्तानी खे। इन खे छा कंदव तव्हां? साईं ॿाहिरि मुल्कनि में बि तव्हां विया हो, ॾिठो हूंदव तव्हां, उतां जा हेरिटेज ॾिठा हूंदव, बिल्कुलु त उते म्यूज़ियम बि ॾिठा हूंदव तव्हां, त माण्हू उते घुमणु अचनि था, ॾिसणु अचनि था उहे शयूं, तारीख़ी शयूं आहिनि जेके उते। तव्हां UK बि वियो, USA बि वियो, मुख़्तलिफ़ शयूं ॾिसी आया। हिते असां वटि हिकिड़ो वॾो शाहकार आहे सखर बैराज, जेका लॉयड बैराज आहे। त जॾहिं बाईपास सां गुज़रंदा हुआसीं त दरिया खे ॾिसंदा हुआसीं, हुनखे ॾिसंदा दिलि ख़ुशि थींदी। हाणे उते लोही चादरूं हयूं वयूं आहिनि त जीअं उते ॾिसनि ई न माण्हू, न पाणी ॾिसंदा त खोट आहे या न आहे, न ई माण्हू उथंदा। इन बारे में तव्हां छा चवंदा? माण्हुनि जे माना ॾिसण खां त दिलि ख़ुशि थींदी न, त असां हेॾो शाहकार आहे लॉयड बैराज, जेको अंग्रेज़ ठाहे ॾेई विया, त उनखे ॾिसंदा दिलि ख़ुशि थींदी आहे त असां हेॾो शाहकार आहे। हाणे उनखे लोह जूं चादरूं हणी करे ॿिन्ही पासनि खां बंदि कयो वियो आहे, जीअं माण्हू नज़र ई न पए उन तरफ़। असल में ईअं आहे जो हिकिड़ा हुननि पंहिंजे हेरिटेज खे महफ़ूज़ कयो आहे। तव्हां उहे वञी सघो था, तव्हां अंदरे पासे ॾियो अचो, सखर खां जॾहिं ईंदव त तव्हांखे हिन पासे ॾिसंदव हिकिड़ो वॾो पाकिस्तान जो झंडो लॻल आहे, उन खां पोइ ईंदव ट्रैक ते लॻल त हिकिड़ो दुनिया जो नक्शो ग्लोब बि ठहियल आहे, ग्लोब ठहियल जेको आहे। इतो पोइ अॻिते ईंदो त तव्हांखे होटल हिकिड़ो ईंदो, आरती होटल आहे, इहो थोरो क्रॉस कंदो, इतां पुल शुरू थी थिए, सखर बैराज शुरू थिए। तव्हां हुन ते बाक़ाइदे फोटो कढाए सघो था, तव्हां घुमी अची सघो था। हिकिड़े क़िस्म जो हेरिटेज आहे जेको हिन वक़्तु असांजे महफ़ूज़ गाह बि आहे पाणी जी, हिकिड़े क़िस्म जी। सखर बैराज विर्छ इतो थींदी आहे पाणी जी, 7 कैनाल निकिरंदा हुतां, इतो विर्छ पूरी सिंध में, इवन बलोचिस्तान खे बि इतो पाणी वेंदो आहे, खीरथर कैनाल खीरथर कैनाल जेको आहे इतो वेंदो आहे, उते थिए थी सॼी कुझु। त इनखे बचाइण जे लाइ थी सघे परे खां को दुश्मन गुज़रंदे काई शइ उछलाए विझे, काई शइ छा कोई अहिड़ी शइ हणी विझे, दर वरी लुड़ी वञे। दर ईअं लुड़ी वियो छा कंहिंजे कुझु हणण सां? दर खे हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो वणु लॻो हो, उहो उनखे जेको आहे लॻो, उनखे खणी वियो। दर में असल में दर खे ग्रीस लॻो, घणो ग्रीस जॾहिं घणो वञो दर खे तिरकी वियो। हाणे तव्हां छा सम्झो, लोही चादरूं जेके हयूं अथऊं त इहे माना हुनखे महफ़ूज़ करण जे लाइ हयूं अथऊं? जी हा, जीअं कोई बि उतां ॻोल्हियल सां कोई पथर बि न हणी सघे, नज़र बि लॻंदी आहे। अच्छा, फ़र्ज़ु कर हे सुहिणो आहे, मां हिनखे चवां केॾो सुहिणो थो लॻे, हाणे माशाला न कई मां, ईअं सिर्फ़ु चुम हल जो सुहिणो आहे, हे त मरी वेंदो। हिनखे मुंहिंजे ख़्याल लॻी नज़र रुॻो, तॾहिं हिन में ईअं थी वियो आहे। हा, त इन जे लाइ इहो पुल खे ढकण लाइ जेको आहे सो न ॾिसण लाइ इहो हणी छॾियो अथनि चादरूं, जीअं पुल नज़र न अचे ऐं न नज़र लॻंदी, न असांजे दरिया खे न पुल खे नुक़सानु थींदो। न दरिया ते नज़र वेंदी त हुन में पाणी आहे या न आहे, न ई माण्हू उथंदा, इन जे करे ई आहे। न उहो त तव्हां सियाणप करे सघो था, पुल टपी करे हीअं फिरी अचो, नज़र ईंदो त दरिया त पाणी आहे या न आहे, उहो त तव्हां करे सघो था। बाक़ी इन ते वावेल आहे, अजायो आहे। अच्छा, ॿियो हिते इहो थिए पियो पुल ते त हिते माण्हू तव्हां गुज़रिया हूंदव, माना ईअं सम्झो त सभई माण्हू हिते बीहनि था, मच्छी मारींदा आहिनि अची, मच्छी मारींदा आहिनि, टिकटाक बि ठाहींदा आहिनि, टिकटाक बि अची ठाहींदा आहिनि। कई माण्हू हिते मुया आहिनि, हिते कई माण्हुनि ख़ुदकुशियूं कयूं आहिनि। अच्छा, इन जे लाइ हिननि चादरूं हणी छॾियूं आहिनि त माण्हू जीअं हिते न अचनि ऐं उन्हनि जो नुक़सान बि न थिए। ॿियो त इहा पुल हले थी पई ॾींहुं राति, ऐं पोइ माण्हू गाॾी बि हिते बीहारनि था, इन्हनि जे करे बाक़ी अदरवाइज़ अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अच्छा, तव्हां माना अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम जे दौरान ॾिसण वारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो पाकिस्तान खे? ॾिसण लाइ इहो ॾिसण वारनि खे इहो मां पैगाम ॾींदुसि पंहिंजे मुल्क सां प्यारु कयो, पंहिंजे वतन सां प्यारु कयो, छो जो असां हिकिड़ा आज़ादु मुल्क में रहूं था। जॾहिं तव्हां ॿाहिरि वेंदव तव्हांखे पोइ क़दुरु थींदो आहे। जॾहिं 40-40 साल जा माण्हू असां हुते ॾिठासीं जेके पंहिंजे वतन लाइ रोईंदा रहिया, अमेरिका लंडन जॾहिं बि असांजो वञणु थियो आहे त उते माण्हू पंहिंजे वतन जे लाइ रोईंदा आहिनि, हालांकि ख़ुशि आहिनि, पंहिंजा उन्हनि खे पेट्रोल पंप आहिनि, ख़ुशहाल आहिनि वॾा, पंहिंजा अरबपति आहिनि। अगरि हितां वारो असां तख़मीओ लॻाईंदासीं त हिकिड़ी उन्हनि जी प्रॉपर्टी बि 13-13 अरब जी आहे, पर पोइ बि छा आहे, उकीर आहे हिकिड़ी पंहिंजे वतन जी, सिक आहे, होॾे वञूं पाकिस्तान ज़िंदाबाद। ऐं पोइ वरी ईंदा कॾहिं न कॾहिं त ईंदा, बिल्कुलु अचनि। हाणे उन्हनि जी जेकी इन जे लाइ पंहिंजे मुल्क खे एतिरो भलो करिणो आहे। हाणे इहो मां सभ खे चवां थो, ग़रीब खे बि, अमीर खे बि, मुलाज़िम खे बि, प्राइवेट माण्हू खे बि, फोर्स खे बि, हिकिड़े टीचर खे बि,
स्कूल भलो पढ़ाए, ऑफिसर पंहिंजी ऑफिस में सुठी ड्यूटी ॾे, पघार त तोखे 2 लाख रुपया मिले थी न, बाक़ी रिश्वत खाई करे पंहिंजी क़यामत कारी छो थो करे? हराम छो थो करे हुनखे? क़यामत मरी वेंदे तोसां पुटु गॾु सुम्हंदो छा? माना तव्हांजे चवण जो मक़सदु आहे जंहिं पुट लाइ दौलत गॾाई उहो गॾु सुम्हंदो ई छा? न सुम्हंदो गॾु न हलंदो उहो। हा न, इन जे लाइ पंहिंजे जॾहिं तव्हां पाण सां मोहबत कंदव सम्झो तव्हांजी वतन सां मोहबत थी वई। माना पाण सां तव्हांजे मोहबत चवण थी जो लाइ मतिलबु आहे त हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे पंहिंजे मुल्क जे लाइ। ईमानदारी सां हिकिड़ो मतू मश्करो आहे, मसाई आहे, माफ़ु कजो, कॉमेडी न कॉमेडी न, तूं पंहिंजी महिनत थो करे, पंहिंजो किथे झुमिर कई, किथे डांस कई, किथे खाको ॿुधाई, तोखे पघार मिले थी, किथे 2 रुपया तोखे मिलिया, ईअं हे जेको आहे सो पंहिंजी किरतमो, ईअं मां पंहिंजी किरतमो, ईअं माण्हू कमाए थो, ईमानदारी सां ईअं बि कमाए सघिजे थो, बिल्कुलु। लख गॾाए सघजनि था, गाॾियूं कल्टसूं वठी सघजनि थियूं, बिल्कुलु, पर पाकिस्तान ज़िंदा तव्हांखे पंहिंजे मुल्क सां सचो थियणो पवंदो, राफेल पंहिंजी धरतीअ सां सचो थियणो पवंदो। हे एॾो हरामी थी मच्छर जो नालो राफेल रखी छॾियो अथसि। नाज़रीन, इहे ते असांजे प्रोग्राम टिपिकल टॉक 2 जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। बड़ी महिरबानी, असांखे बि वञिणो आहे ॿिए प्रोग्राम में। अचो काॾे हेॾे आहे। typical talk. 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 Typical talk.